जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा थाणे जी अधु नवलखी पुलिस पिकट भरिसां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फ़ौरन पारां सॻियूं शहर जे जिन्स जे वापारी अब्दुल गफ़ार मौर्य खां 9,90,000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। वापारी अब्दुल गफ़ार मौर्य चयो त मां सॻियूं शहर में जिन्स जो वापार कंदो आहियां। अल हबीब बैंक मां पैसा कढाए सॻियूं वञा पियो त पोयां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फ़ौरन 9 लखी पिकट भरिसां हथियारनि जे ज़ोर ते 9,90,000 रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। अहिड़े इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। अहिड़े वाक़े जी NC हिंगोरजा थाणे ते दाख़िल कई।